ज़िक्रन का भले में भलो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो सुरवती तरीके में फकीर पढ़ंदान पेरी तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह चा ला इलाहा इल्लल्लाह जने पढ़ंदा से न असा जमानो अरबी उचार कौन था जान पढ़ना ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जने पढ़ंदा से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जने ता ये पढ़ंदा न ता जे दिल के धक लगंदो उनके महसूस थींदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वही भी तस्बीह पढ़ंदा इल्लल्लाह 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 इन सा भी दिल ते धक लगंदो वही टी तस्बीह पढ़ंदा अल्लाह जेके साईं नक्शबंदी तरीके वाले पढ़ंदा अल्लाह 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 हाने ही टे तस्बीहूं सुरवती भी पढ़ंदा ये टे तस्बीहूं कादरी भी पढ़ंदा ये गद हिक जहिड़ियूं आहिनि टे तस्बीहूं ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाह ये टे तस्बीहूं सुरवती भी पढ़ंदा कादरी भी पढ़ंदा हाणे सुरवती जूं ॿ तस्बीहूं वधीक आहिनि वह चौथी तस्बीह है लिल्लाह 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 वरी पंजी तस्बीह है लहू हाजी गुलाम नबी निमोरे वाले मुखे बुधाए थे असांजी जमात के गौसिया जमात के जिक्र बुधाईंदा कयो त जिए तव्हां जिक्र कयो था कादरी तरीके वाला ही असांजा सुरवती फकीर भी पाबंदी सां जिक्र कनि लिल्लाह वही लहू वही उन्हनि जी छही तस्बीह हुंदी आहे हू सुरवती तरीके जो 6 तस्बीहूं आहिनि कादरी तरीके वाला अल्लाह का पोइ वरी कंदा आहिनि हू 4 तस्बीहूं थींदियूं आहिनि जने 4 तस्बीहूं पढ़ो या 6 तस्बीहूं पढ़ो जने जिक्र पूरो थींदो आहे पोइ कंदा आहिनि हिकु अल्लाह ऐं ॻाल्हि हिकिड़ी ज़हन में अचे थी जने कहीं इल्लल्लाह अल्लाह हू कंदासे हू करण वाला वात मां फूक निकरंदी आ वात मां हवा निकरंदी आ पोइ जेका अंदर कट हूंदी आ उहा ॿाहिरि निकिरी वेंदी आहे जंहिंजे करे तव्हां असां इहो ज़िक्र जेको आहे पंहिंजे तरीक़े सां जेको जहिड़े बि पीर जो मुरीद आहे पाबंदी सां कयो अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांजा बेड़ा पार कंदो ऐं असांजे हिन जमात में पंहिंजे हिन लखी तालुके में